دیر شام کا ناظرین ہیڈلائنز۔ ہمارے لوگوں کو پکڑ پکڑ کے جیلوں میں ڈالا ہے۔ میں پاکستان کی عدلیہ کو کہتا ہوں کہ آپ کا بھی امتحان ہے اور ہمارے نیوٹرلز کا امتحان ہے کہ وہ کدھر کھڑے ہیں۔ پاکستان کی تاریخ کا یہ سب سے بڑا جلوس لے کے پختونخوا سے اسلام آباد میں کیوں گا۔ میرے نوجوان یوتھ ساری رکاوٹیں ہٹائیں گے۔ جو بھی اس عوام کے سمندر کو روکنے کی کوشش کرے گا انشاءاللہ وہ بہہ جائے گا۔ وفاقی حکومت پی ٹی آئی جو لانگ مارچ کافرن کے مختلف ہندن تے روکے ورتو لاہور جبتی چوک میدان چک ورچی کیوں پی ٹی آئی کارکنن نے پولیس اہلکارن میں چکرو پتھراؤ شیلنگ جو سلسلو جاری لاہور راوی پل ورڈ پی ٹی آئی کارکنن رکاوٹ ہٹائی چھڈیوں میاں والی سے مسلم کالونی ریلوے فاٹک پر پی ٹی آئی کارکنن انتظامیہ پارا لگائل زنجیر توڑے اتے روانہ تھی ویا۔ اسلام آباد میں ڈی چوک ریڈسون واری لائقن چوکن کو سنبھالن لائے رینجرز ऐं FC जा ताज़ा दमदस्ता पहुची विया। खैबर पख्तूनख्वा मां पंजाब में दाख़िल थियण जा समूरा रस्ता बंद अटक पुल ते कंटेनर्स लॻाया पिया पुलिस जी गरी नफ़री मुक़रर। रावलपिंडी कमेटी चौक इंडस पास ते भी कंटेनर्स रखिया विया। मरी रोड बंद फैसलाबाद इंटरचेंज बसी इजाफी फीस नफ़री पहुंची वई। पंजाब में इस्लामाबाद ईंदड़ समूरा रस्ता बंद फैसलाबाद मोटरवे ऐं टेक्सला का GT रोड बंद किया विया। सादकाबाद में कोट सब्सल ऐं जनाब जैलम जे पुल ते कंटेनर्स रखिया विया। सुप्रीम कोर्ट में लॉन्ग मार्च दौरान कौमी शहरन की बंदिशी गिरफ्तारियों खिलाफ केस की ॿुधणी करू सेक्रेटरी ऐं चीफ कमिश्नर इस्लामाबाद मंसूर 5 बजे ताईं तलब। IG डिप्टी कमिश्नर ऐं एडवोकेट जनरल के भी पेश थियण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट जॾहिं सूबाई हुकूमतन के नोटिस भी जारी करे छॾिया। जस्टिस एजाजुल हसन पुछाणो कंदे चयो त समूरनि अस्पतालनि में एमरजेंसी लागू आहे। स्कूल ऐं ट्रांसपोर्ट बंदि आहे। मुआशी तौर मुल्क के हवालो थियण जे वेझो आहे। समूरा इम्तिहान मुलतवी रोड ऐं कारोबार बंदि थी वियो आहे। छा अवां हर एहतजाज समूरो मुल्क बंदि करे छॾींदो? पंजाब हुकूमत जे तर्जुमान अता तारिक चयो आहे त PTI जो लॉन्ग मार्च पाकिस्तान खिलाफ आलमी साज़िश आहे। उन्हनि खे किरियल मक़सदनि में कॾहिं बि कामयाब थियण न ॾिनो वेंदो। फितनो मार्च के हर हंधि रोकियो वेंदो। इमरान खान KPK जा सरकारी वसीला इस्तेमाल करे रहियो आहे। कारकुननि खे चए पियो वञे त हथियार खणी निकिरो। कानून हथ में खणंदड़नि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। लॉन्ग मार्च खे मॉनिटर करण लाइ कंट्रोल रूम क़ाइमु कयो पियो आहे। CCTV कैमरानि जी मदद सां शरपसंदनि जी निशानदाही कई वेंदी। लाहौर में पुलिस जो मुख्तलिफ इलाइक़नि में सर्च ऑपरेशन PTI लाहौर के जनरल सेक्रेटरी ज़ुबैर खान नियाज़ी जे घर ते छापो वॾे हंधि हथियार वधी वियल PTI अख़बार ज़ुबैर नियाज़ी के पुलिस पकड़े वरितो। DIG ऑपरेशन लाहौर कैप्टन रिटायर्ड सुहेल चौधरी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त छापामार कार्रवाइयूं नवां कोट मुल्तान में कई वई। 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो पियो आहे। जवाबदारनि वटां 96 SMG राइफल 26 मैगज़ीन 232 बोल्ट प्रूफ 6 गन्स ऐं 13 राइफल्स हर हाल में इस्लामाबाद में ईंदासीं। केर कारकुननि खे न रोके। हालतूं ख़राब थियो त ज़िम्मेवार हुक्मरान हूंदा। ही फैसलाइती घड़ी आहे। मुल्क तबाही तरफ़ वञी रहियो आहे। न्यूट्रल रहण जो नाहे। PTI चेयरमैन इमरान खान जो न्यूट्रल एजेंटनि लाइ पैगाम। संदसि चवणु आहे त न्यूट्रल खे तय करिणो आहे त उहे चोरनि सां गॾु आहिनि या हक़ीक़ी आज़ादी सां। ही मुल्क जी आज़ादी जी जंग आहे। अॼु पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो जुलूस
छेड़छाड़ करे इस्लामाबाद ताईं निकिरंदो। पीस, न्यूट्रल ऐं ब्यूरोक्रेसी समेत सभिनी जो इम्तिहान आहे। पाकिस्तान जो श्रीलंका जियां वियाबालो थियण वारो आहे। मसइले जो सिर्फ़ हिकु हल आहे, फौरी तौर आम जो निकिरायूं वञनि। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त हक़ीक़ी आज़ादी मार्च ज़रूरु थींदो ऐं पुरअमन थींदो। पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो एहतजाज हूंदो। इम्पोर्टेड काबीना खे हक़ हासिल नाहे त पुरअमन एहतजाज खे रोकण बाबति हुकुम जारी करे। राणा सनावला जो हिकु ॾोहारी रिपोर्ट मौजूदु आहे। इमरान खान जो लॉन्ग मार्च हुकूमत जे इस्टेब्लिशमेंट खिलाफ़ आहे। मुल्क में पाइजी रांदगिरी पई वञे। जिहाद घरकार शुरू कयो वेंदो आहे। इमरान खान जी औलाद ॿाहिरि वेठी आहे। मुस्लिम लीग मोर्चे नायब सदर मरीम नवाज़ चयो आहे त पाकिस्तान खे श्रीलंका बणिजण न ॾींदासीं। दफ़े पकड़ींदड़ जी फायरिंग में पुलिस एहलकार शहीद थियो। तहरीक इंसाफ़ जे अफ़गान पुलिस एहलकार खे छाती में गोली हणी। तहरीक इंसाफ़ वारनि हथियार, डंडा ऐं गोड़ा आणींदड़ केस जा गोला गॾु कया हुआ। भारतीय अदालत वालर कश्मीर के आज़ादी पसंद अगवान यासीन मलिक के दहशतगर्दी के केस में उम्र कैद की सजा ॿुधाए छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पर डीवाईएसपी बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं PTI चेयरमैन इमरान खान की भारतीय अदालती फैसले की सख़्त मज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इंसानी हक़नि वारियूं तंज़ीमूं यासीन मलिक सां संगी बेइंसाफ़ी रोकण लाइ भारत ते दबाउ विझनि। अमेरिकी रियासत टेक्सास में स्कूल अंदर फायरिंग के वाक़े में 18 शागिर्द ऐं उस्ताद मारिजी विया। जवाबी कार्रवाई में 18 वरीह जो हमलावर बि मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार स्कूल में फायरिंग करण खां अॻु घर में पंहिंजे ॾाॾे खे बि क़तल करे छॾियो हो। अमेरिकी सदर जो बाइडन वाक़े ते घेरेडो करे सदमे जो इज़हार कंदे चयो आहे त बंदूक रखंदड़नि ख़िलाफ़ उथी बीहणो पवंदो। कांग्रेस ते दबाव विधो वञे थो। हथियार बंदनि बाबति सख़्त रूल्स जोड़िया वञनि।